हाणे हिकिड़ो ॿियो प्रोग्राम तव्हांजे साम्हूं थो अचे त तव्हांखे शायदि ख़बर हुजे कि अॻु में सिंधियत में सिंधियुनि जे घर में जेकॾहिं कुझु ख़ुशीअ जो मौक़ो हूंदो त उन ख़ुशीअ जे मौक़े ते अलाए घणा ॾींहं लेडीज़ राति जो वेही घर जा भाती वेही थाल ते लाॾा ॻाईंदा हुआ ऐं ढोलक वॼाईंदा हुआ। ये म्यूज़िकल पार्टी वग़ैरह तॾहिं कान हुयूं त हाणे अचेव थो हिकु लाॾो, छो जो अॼु बि ख़ुशीअ जो मौक़ो आहे त असां ॾिसूं त भई लाॾो छा थींदो आहे। इहा ख़बर नई जनरेशन में ॾियण लाइ हे ॾिसो असांजे साम्हूं आहे लाॾो। असांखे ख़बर आहे त जॾहिं किथे ख़ुशीअ जो मौक़ो हूंदो आहे त उते असां लाॾो ॻाईंदा आहियूं ऐं शादी हुजे कुझु बि हुजे त राति जो वेही ख़ुशी मल्हाइण लाइ असां लाॾा ॻाईंदा आहियूं। मूंखे लॻे थो अॼु हिते बि कुझु अहिड़ो ई प्रोग्राम आहे। ॾिसां थी त ढोलक खणी वेठी आहे, बिना म्यूज़िक हिन जे ढोलक वॼाईंदी, त ॿी ॼणी थाल खणी वेठी आहे उहा थाल वॼाईंदी, हे 4 लाइन में वेठी आहिनि। अदियूं तव्हांजो कुझु प्रोग्राम आहे हींअर त तव्हां किथे? अच्छा, छाजो प्रोग्राम अथव? अरे ही त आशा दीदी आहे, मूंखे त आशा थी ॾिसण अचे। अरे वाह, कुछ दादी आशा आई है। अरे ताड़ियों ताड़ियों ताड़ियों। अच्छा दादी, तव्हां हिते किथे आया आहियो? हे एमएमके कॉलेज आहे। अरे मोना मैडम, अरे वाह वाह वाह, केॾे टाइम खां पोइ तव्हां मिलो पिया। ख़ुशि आहियो न? हाँ बिल्कुल। सभु ठीकु? तव्हां कीअं आहियो दादी? अरे हिकदमि मस्तु, लालण जी महिर आहे, महिर। बस बस रहंदी अचे, सिंधियत जी जोत ॿरंदी रहे दादी। उते आशा दादी नचंदी रहे, नचंदी रहे, नचंदी। वाह 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 वाह, ताड़ियों, ज़ोरदार ताड़ियों। तव्हांखे ख़बर अथव हिते असांखे छोकिरा अथऊं? छोकिरा अथऊं दादी, मां बि हिते ई आई आहियां, एमएमके कॉलेज आहे। मूंखे त केपी सर घुरायो आहे। अच्छा, असांखे त असांजे लाॾनि घुरायो आहे हिते। अरे वाह। छाकाणि त जिते सिंधियुनि जो ख़ुशीअ जो मौक़ो, उते दुहिल ते टोको न लॻे ऐं थाल ते थप न लॻे ऐं सिंधियुनि जो पेर न खजे, उहो सिंधी मेलो कहिड़ो, सिंधी शादी कहिड़ी, सिंधी जणा कहिड़ा, सिंधी धमाको कहिड़ो। वाह दादी वाह। ऐं जिते लालण जी जय न चइजे उहो सिंधी कहिड़ो। आयो लाल सभई जा झूलेलाल, तेरा ई पार सदाई बाग बहार कयो लालण सां प्यार। दादी हिते असां आया आहियूं धूम मचाइण, छाकाणि त अॼु असांजे मैडम चवां, अम्मा चवां, भेण चवां, छा चवां, असांजे जोतू कुंदणी जो 107 जन्मदिन आहे। अरे वाह, तारियूं त थियनि थियूं यार। जिते बि हुजनि साईं सुखी रखे, पर ख़ुशीअ जो मौक़ो आहे। चवंदा आहिनि ख़ुशीअ जे ॾींहं ते ख़ुशीअ सां यादि कजे, नची टपी। त मां बि असांखे बि इन करे उल्हासनगर मां घुरायो अथऊं हिते, ऐं जिते दादी आशा लाॾनि वारी, उते न बहारी बहारी। वाह 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 दादी। अचो त हाणे मौज मचायूं। तयार आहियो न? भाई पेर खजणु खपे। हाय वाह वाह, जियो दादा लाइ तारियूं। पेर सां गॾु थोरो हथ बि आहिनि।
दूधू दाणा छला पुराणा छलन में मेहंदी अदल मंगेंदी काथे मंगेंदी हलण मंगेंदी हलण जी छोकरी खड़िया चोर चोरन पति छाई पुखा ढाई उमल मोटी आई और हणा वञ छॾे मां जलिंदी साईं और हणा वञ मां जलिंदी साईं ओ पक्को मां झलिंदी साईं मूड़ो की न छॾींदी साईं ओ पक्को मां झलिंदी साईं मूड़ो की न छॾींदी साईं और हणा वञ न छॾे पक्को मां झलिंदी साईं और हणा वञ न छॾे हथराणल जा मेंदिया रतरा हथराणल जा मेंदिया रचड़ा हथराणल राजा बीठो आहे तव्हांजे विच में ताड़ियूं वॼायो ताड़ियूं हथराणल जा मेंदिया रचड़ा ओ मेंदिया रतरा मेंदिया रतरा मेंदिया रतरा मेंदिया रतरा मेंदिया रतरा मेंदिया रतरा हथराणल जा मेंदिया रतरा हथराणल मेंदिया रतरा मेंदिया रतरा मेंदिया रतरा हो मेंदिया रतड़ा मेंदिया रतड़ा मेंदिया रतड़ा मेंदिया ही रंग लायो सत्यो मेंदिया ही रंग लायो और हणा वञ न छॾे पखो मां जलिंदी साईं राणा वञ न छॾे पखो भाई ताड़ियूं 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 पक्को मां झलिंदी साईं मूड़ो की न छॾींदी साईं पखो मां जलिंदी साईं मूड़ की न छॾींदी साईं और हणा वञ न छॾे पक्को मां झलिंदी साईं और राणा वञ न छॾे पखो मां जलिंदी साईं अरे राणो हीअं हेठि बीठो आहे ठहे थो बिल्कुलु नथो नथो ठहे ठहे हलिया मुंहिंजा राण न मथे हलिया मूं त माल रखो ए छावे भाई तारी मुंहिंजा राणो मथे आयो आहे हो शाबे 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 हलिया अरे आऊं फ़कीरो रीदो मारिया छा ॾिसी तुंहिंजूं अखियूं ॾिसी अखियुनि तां गोल मोल वीए मारिया कहिड़ी खॾ में पीए मारिया वाह वकर वीए मारिया छा ॾिसी ॾिठे अखियूं राणल जूं बरनि मशाला अखियूं लालण जूं बरनि मशाला अखियूं राणल जूं बरनि मशाला अखियूं राणल जूं बरनि मशाला हा बरनि मशाला बरनि मशाला बरनि मशाला बरनि मशाला बरनि मशाला बरनि मशाला हा बरनि मशाला बरनि मशाला गरम मसाला बरनि मशाला बरन मसाला बरन मसाला अखियूं राणल जूं बरनि मशाला अखियूं राणल जूं बरनि मशाला हो काजल ही रंग लायो सत्यो काजल ही रंग लायो रे लायो रे लायो राणा वञ न छॾे पखो मां जलिंदी साईं राणा वञ न छॾे पखो मां जलिंदी साईं पखो मां जलिंदी साईं मोरो की न छॾींदी साईं पको मां जलिंदी राणा वञ न छॾे पको मां जलिंदी साईं राणा वञ न छॾे पखो मां जलिंदी साईं नंदराणल जा माणिक मोती नंदराणल जा माणिक मोती नंदलाडल जा माणिक मोती नंदलाडल जा माणिक मोती हो माणिक मोती माणिक मोती माणिक मोती हो माणिक मोती माणिक मोती माणिक मोती नंदलाडल जा माणिक मोती नंदलाडल जा माणिक मोती हो सत्यो गाने जोर लगायो सत्यो गाने जोर लगायो 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 ताड़ियों ताड़ियों
पखो मां जलींदी सां। त इहो लाॾनि वारनि लाइ चओ, घोट भेण लाइ चओ, कंहिंजे लाइ बि चओ, वसूलीअ जो मौक़ो हूंदो आहे, बराबरि की न? मूरो की न छॾींदी मैं, मतलब रक्षा तो करूँ ही, जिनको सिंधी समझ में नहीं आती है। शादी में आपने देखा होगा, दूल्हे के पीछे उसके जीजा जी काती लेके खड़े होते हैं, बराबर है ना? असां सिंधियुनि में भी काती खणी वेंदा आहिनि। घोट खे काॾे अलाउ न हूंदो आहे अकेलो अचणु वञणु, बॉडीगार्ड साण खपे, VIP माण्हू आहे न, पोइ भले पुछोसि न पुछोसि, हुन ॾींहुं VIP माण्हू हूंदो आहे। त असांजो पको झलींदासीं, फ्री फंड में थोड़ी छॾींदासीं, बराबरि आहे न? त मूरो की न छॾींदासीं, मूरो मतलब दादी हर्जाना तो देना पड़ेगा ना, थोड़ी कुछ पॉकेट में विधो। हर्जाना तो देना पड़ेगा ना। जीअं जूता चोरी कंदा आहियो त वसूलीअ खां सवाइ जूता न ॾींदा आहियूं, ॾींदा आहियूं? जूतो लॻाया न रहियो, घोट जो जूतो लॻाया न रखां, वसूली करणी आहे, बराबरि आहे? तीअं मूरो की न छॾींदीसीं, मतलब रक्षा करती हूँ लेकिन माल निकालो। आयो लाल सभई चो तेरा ही पार सदाई बाग बहार, कयो लाल सां प्यार, सदाई रहो बाग बहार। वही चो आयो लाल सभई चो झूलेलाल।